नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्तां के सीतारोड मां खबर ॾींदा हलूं तो सीतारोड में जुमे जी नमाज खां बाद में जमायत अहलसुन्नत हुसैनिये नक्शबंदी ऐं तहरीक लैबक पाकिस्तान जी अॻवाण सैयद नसीर अहमद शाह बुखारी हुसैनी पारां सीतारोड में रैली कढी वई, जंहिं में सरपरस्त आला सैयद हबीब अहमद शाह, अमीर मीर ममताज सोलंकी, अमीर हाफिज लियाकत चांडियो, अली मोहम्मद सोलंकी, मोहम्मद उस्मान राउज ऐं ॿियनि अॻवाणनि सख़्त नारेबाज़ी करे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अमर जलील जे कयल गुस्ताखी के कॾहिं बि माफ़ नथो करे सघिजे। हिननि वधीक चयो त अमर जलील के सजा न ॾिनी वई त असां ॿी सूरत में पंहिंजो एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अमर जलील जे तरफ़ां रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी शान में कयल गुस्ताखी जे ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कयो आहे। वधीक हिननि ॻाल्हाईंदे चयो त असां हिननि दीन जे दुश्मननि मौलुदनि खे ॿुधाइण था चाहियूं त हर गैरतमंद मुसलमान अहिड़ी का बि तौहीन बर्दाश्त न करे सघंदो। तव्हां पंहिंजूं ज़ुबानूं उन मामले में बंदि रखो त बहितर थींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।